साईं मासूम शाह जी नंगरी में जिते साईं हाजन शाह बादशाह पाण हिते हर साल ईंदा आहिनि ऐं अची करे दरगाह ते पड़ खणी ऐं जेको हिकिड़ो वॾो काफ़िलो वठी करे ऐं पंहिंजी मोहबत ऐं अक़ीदत ऐं जेके बि हूंदा आहिनि दोस्त काफ़ी दोस्त गॾु थी करे हिते ईंदा आहिनि। ऐं साईं वारा अॼु असां सां मौजूदु आहिनि साईं शफ़ी मोहम्मद साईं असां सां मौजूदु आहे जेके साईं शफ़ी मोहम्मद शाह नालेधणी पाण असां सां मौजूदु आहिनि दरगाह हाजन शाह बादशाह जा सिजादा नशीर साईं असां सां गॾु आहिनि। साईं वारनि खां पुछंदासीं त जेको हीउ मेलो मोहबत जो मचाए करे पाण अचनि था साईं जे दरबार ते ऐं यकीननि हिन ॾींहं जो तमामु माण्हुनि खे इंतज़ारु रहंदो आहे ऐं हिकिड़ी अहिड़ी रूहानी महफ़िल थींदी आहे थोरे टाइम में जो सभु हिन मां लुत्फ़ अंदोज़ थींदा आहिनि। त असां इन ॻाल्हि जे लाइ साईं खे सलाम पेश कयूं था। त साईं खां वठंदासीं हाल अहिवाल कुझु। त साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा साईं ही सदाईं ही रंग मचायो था महफ़िल मचायो था कई अक़ीदत में अचनि था ऐं हिकिड़ो थोरे टाइम में घड़ी खन में अचो था 12 महीने माण्हुनि खे वॾो इंतज़ारु बेसब्री सां इंतज़ारु हूंदा साईं वारा कॾहिं ईंदा केरु कंहिं शइ जो बुखियो न आहे पर हिकिड़ो रूहानी सुकून मिलंदो आहे। त अॼोके ॾींहं जे लाइ अव्हां छा चवंदो त जेको कुझु चओ त दोस्तनि जे लाइ? अॼोको ॾींहुं माना सभिनी खे मुबारकूं आहिनि त कोरोना बि ख़तमु थी वई ॾींहुं बि भलो थियो ऐं झुड़ बि न थियो अहिड़ी ॻाल्हि बि कोन थी सैद पीर सभु गॾु आहिनि ऐं वॾे में वॾो असांजो जलसो थियो ऐं साईंअ जी हिते हाज़ुरी ॾिनीसीं। नारा हैदरी। हा उन खां पोइ साईं असां सां साईं अताउनि सुरियो असां सां गॾु आहे। साईं खां वीचार वञींदासीं साईं छा था चवनि। साईं बाबा अस्सलाम वालेकुम या अली मदद। बाबा ही 12 महीने जी ड्यूटी आहे असां ॾींदा आहियूं। इमाम हाजन अली सुमरो पाण न सैयद आहे न का ॻाल्हि आहे फ़क़ीर माण्हू आहे उन जे पोयां असां ड्यूटी ॾींदा आहियूं। नाले धणी माशाअल्लाह सैयद सुणो असांजो मेड़ खां बि ईंदो आहे सैयद उन 12 चौथो साल आहे असां सां गॾु ड्यूटी ॾींदो आहे। जो साईं शफ़ीमन शाह हा साईं शफ़ीमन शाह जेको 12 महीने असां सां हिते ड्यूटी गॾु ॾींदो आहे कमकार सभु छॾे बहरहाल हिते असांजी ड्यूटी ॾींदो आहे। 12 महीने सैयद मासूम शाही ड्यूटी ॾींदा आहियूं। उन लाइ असां सभिनी हथो रायता आहियूं। सभु असां सां भाउरनि सां भाउ थी ग़रीब अमीर सभु हिकु ई कमु आहे नूरानी वारो कमु आहे ग़रीब अमीर सभु हिकिड़ो हिते ई आहे न वॾा ई का बि कयो न पीर आहे न फ़क़ीर आहे। सैयद बि असां सां हिकु जहिड़ो आहे सैयद नाम था सदको अञा वरी बि असां सां ॿांह ॿेली थी गॾु हले पियो वञे पियो। महिरबानी। साईं उन खां अलावा वॾी ॻाल्हि आहे त जो अॼु ज़ात पात ते न आहे हीउ मोहबत जो मेलो आहे जेको सदाईं गॾु थींदो आहे बेसब्री सां साईं खां वीचार वठंदासीं। साईं असांजे लाइ कुझु। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त ही 12 महीने जी असांजी ड्यूटी आहे साईं हाजन फ़क़ीर सुमरो ऐं जेके बि असांजा मोज़िज़ आहिनि गॾिजी करे 12 महीने जो हाज़िरी भरींदा आहियूं। ॿियो त लॉकडाउन जी वजह सां ॾाढा माण्हू परेशान थी विया आहिनि 2 साल थी विया प्रोग्राम असांजो न थी सघियो अञा काफ़ी प्रोग्राम असांजा रहियल आहिनि। इंशाल्लाह मालिक साईं हर जान खे ख़ुशि कंदो मालिक साईं हर जान खे पंहिंजी पनाह में रखंदो। जेके बि हिते सवालिया आहिनि मालिक साईं उन्हनि खे ख़ाली न मोटाईंदो मालिक साईं उन्हनि खे पंहिंजनि बचनि सां शादो या आबाद कंदो। असांजी हर वक़्तु उन्हनि खे इहा ई दुआ आहे मालिक साईं उन्हनि जी रोज़ी रिज़्क़ में बरकत विझंदो ऐं इन बीमारी बड़ी खां मौला पंहिंजी हिफ़्ज़-ओ-मान में रखंदो। वॾी महिरबानी। तमामु वॾी महिरबानी साईं वारनि जी पाण हिते असां वटि आया असांजे कखनि ते आला सभिनी खे आबाद कंदो जिते हूंदो ख़ुशि हूंदो।